नाज़रीन, तेज़गाम साने के 1 साल मुकम्मल थी वियो आहे। साने में मीरपुर ख़ास वासी 49 ॼणा शहीद थिया हुआ, जॾहिं त 4 ॼणनि जा मढ़ अञा ताईं न मिलण सबबि वारिस सख़्त परेशान आहिनि। तफ़सील मोहम्मद उमर दाऊद पोटो जी हिन रिपोर्ट में। तेज़गाम सानो हिकु वॾो सानो आहे। साने खे 1 साल मुकम्मल थी चुका आहिनि। हिन साने में मीरपुर ख़ास वासी 49 ॼणा शहीद थिया, जिन मां 8 ॼणा अञा ताईं लापता आहिनि, जिन जा वारिस अॼु बि पंहिंजे प्यारनि जे यादि कंदे पल पल रोंदा रहनि था। वफ़ाक़ी हुकूमत पारां फ़ौती डिक्लेरेशन न करण सबबि वारसनि खे मुआवज़ो न मिली सघियो आहे। इन हवाले सां वारसनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो पुटु मोहम्मद यासिर अली 2019 जो तेज़गाम हादसे में शहीद थियो। हुनखे साल थियो आहे, 1 साल पूरो थियो, अञा ताईं हुनजा डेथ सर्टिफिकेट कोन इशू थिया आहिनि, न हुनजी को शहादत में लिस्ट में नालो हणे वियो आहे। ऐं असांखे रोंदे रोंदे साल गुज़री वियो। असांखे बाला अफ़सरान जेका असां वटि केरु कोन आयो आहे, न असांखे को कंपनसेशंस मिली है। सानिया तेज़गाम को तकरीबन 1 साल से ऊपर हो चुका है, लेकिन अब तक गवर्नमेंट की तरफ से कोई रिस्पॉन्स नहीं मिल रहा है। रेलवे हुकाम की तरफ से भी कोई रिस्पॉन्स नहीं आ रहा है। हमारी गवर्नमेंट से अपील है कि हमारे भाई को ढूंढा जाए। अगर वो शहीद हो चुका है तो उसका डेथ सर्टिफिकेट इशू किया जाए। और मेरा भाई जो सानिया तेज़गाम के अंदर मोहम्मद आदिल जो शहीद हो गया और वो मिसिंग पर्सन में है, और उसके हवाले से गवर्नमेंट से अपील है, दरख्वास्त है कि अभी तक 1 साल का अरसा हो गया जिसमें गवर्नमेंट ने ना कोई आया उधर से पूछने के लिए, ना कोई गवर्नमेंट ने ताउन किया। को थियो आहे हादसो गाड़ी में, रेलगाड़ी में। इहो साइन में मुंहिंजो भाइटो आहे, सॻो भाइटो आहे, जंहिंजो नालो आदिल आहे ऐं सन ऑफ वालिद साहब जो नालो मुख़्तियार अहमद। लिहाज़ा असां इहो चऊं था त जेको बि गवर्नमेंट असांजे लाइ सोचियो हो, हुन में को बि कामयाबी जे नतीजे ते कोन पहुता आहिनि गवर्नमेंट वारा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे घुरिजे त 8 ॼणनि खे फ़ौती करार ॾियारियो वञे त जीअं उन्हनि जे ख़ानदान खे माली सहायता थी सघे। कैमरामैन बाबू सां गॾु मोहम्मद उमर दाऊद पोटो, आवाज़ टेलीविज़न मीरपुर ख़ास।